ज़हमतुन जामी आहिन रहमतूं काॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा हलन था महबतूं काॾे वयूं मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो ॻोठ हर हिक घर अंदर मर्ज़ ग़ीबत जो वधी वियो ॻोठ ऐं हर घर अंदर कोन मुंहुं कंहिंजो वणे थो इज़तूं काॾे वयूं कोन मुंहुं कंहिंजो वणे थो इज़तूं काॾे वयूं ॻोठ वारनि जूं कराइनि चोरियूं ॻोठ वारनि जूं कराइनि चोरियूं को हया नाहे अखियुनि में असमतूं काॾे वयूं को हया नाहे अखियुनि में असमतूं काॾे वयूं ॻोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत थी वई ॻोठ जंहिंमें प्यार हो अॻु हाणे नफ़रत थी वई अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं काॾे वयूं अमन भाईचारे जहिड़ियूं नेमतूं काॾे वयूं मुड़िस ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू मुड़िस ईंदो जीअं घर में ज़ाल ख़िदमत में शुरू फर्म बरदारी कंदड़ से औरतूं काॾे वयूं फर्म बरदारी कंदड़ से औरतूं काॾे वयूं अॻु कमाईंदा थोरो शुक्र हूंदो घणो अॻु कमाईंदा थोरो शुक्र हूंदो घणो हाणे पूरी कोन पए थी बरकतूं काॾे वयूं हाणे पूरी कोन पए थी बरकतूं काॾे वयूं अदब वॾड़नि जो हूंदो रोब ऐं पिण ख़ौफ़ बि अदब वॾड़नि जो हूंदो अदब वॾड़नि जो हूंदो रोब ऐं पिण ख़ौफ़ बि अॼु डिजे थो पीउ पुट खां अज़मतूं काॾे वयूं अॼु डिजे थो पीउ पुट खां अज़मतूं काॾे वयूं रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पोइ आहे किथे रोज़ इग़वा फुर ऐं धाड़ा माण पोइ आहे किथे अॼु जे इंसाननि जूं आख़िर ग़ैरतूं काॾे वयूं अॼु जे इंसाननि जूं आख़िर ग़ैरतूं काॾे वयूं ऐं सनाउल्लाह मंगरिया वक़्तु कहिड़ो वियो अचे हर तरफ़ कीनो कुदूरत कुर्बतूं काॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा हलन था महबतूं काॾे वयूं ज़हमतुन जामी आहिन रहमतूं काॾे वयूं हर तरफ़ जहिड़ा क़बाइली महबतूं काॾे वयूं